जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था कंधकोट खां। इरफान अली लासारी जे रिपोर्ट मूजिब कंधकोट कुझु ॾींहं अॻु गोला मोड़ कंधकोट में रोड हादसे में ॻोठ वाहिद बश्क गोलो जे रहवासी तारिक अली गोलो फ़ौत थी वियो हो, जंहिंजे वारिसनि वटि अॼु डंपर मालिक खोसा बिरादरी सरदार मोहम्मद सलाह गोलो मीर मोहसन ख़ान गोलो खे साण करे तारिक गोलो जे वारिसनि वटि मेड़ वठी पहुता। सरदार मोहम्मद सलाह गोलो खे मान ॾींदे मरहूम तारिक गोलो जे वारिस पीपुल्स पार्टी यूसी मलीर जो सदर मीर मोहम्मद गोलो ऐं उस्ताद हाकिम अली गोलो खोसा बिरादरी खे नौजवान जो खून माफ़ करे छॾियो।